छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां माउ पीउ वांगुरु छो लॻंदा आहियो? कुझु माण्हुनि जूं अखियूं ब्लू या ॿियनि रंगनि जूं छो थींदियूं आहिनि? कुझु माण्हुनि खे घुंझड़ीदार वार, कंहिंखे थुल्हा वार, ईअं छो थींदो आहे? इन जो जवाबु DNA आहे। DNA जेको हर हिकु जानदार जे सेल जे मर्कज़ में हूंदो आहे। इहो DNA त आहे जेको सभु कुझु करे थो। DNA जो फुल फॉर्म डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड DNA। DNA हिकु तमामु डिघो मालिक्यूल आहे, मैक्रो मालिक्यूल आहे, जंहिंमें जानदार खे ठाहिण जे लाइ मुकमल हिदायतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। इहो DNA मौजूदु किथे हूंदो आहे? DNA न्यूक्लियस जे अंदरि क्रोमोसोम थींदा आहिनि, उन्हनि में मौजूदु हूंदो आहे। थोरो गौर कयो अथव त DNA केतिरो वॾो मालिक्यूल आहे? तव्हांजे हिकिड़े सेल में तक़रीबन 2 मीटर डिघो DNA मौजूदु आहे। तव्हांजे समूरे जिस्म जा DNA जेकॾहिं कढी खोले रखिया वञनि त उहे एतिरा थींदा जो हितां खां चंड ताईं ऐं वापसी ताईं 6000 चकरनि जे बराबरि थींदा। DNA तमामु वॾो मालिक्यूल आहे। DNA जो मॉडल पेश कंदड़ 2 मशहूरु साइंसदान हुआ, वाटसन ऐं क्रिक। उन्हनि 1953 में इहो मॉडल पेश कयो। लेडर लाइक याने ॾाकण जे शिकिल जहिड़ो मॉडल। DNA जे मालिक्यूल में अहम 3 शयूं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु ॿाहिरियां फॉस्फेट या फास्फोरिक एसिड जो तेज़ाब हूंदो आहे। विचां 5 कार्बन वारी शुगर या पेंटोज़ शुगर हूंदी आहे। अंदरां वरी नाइट्रोजेनियस असास हूंदा आहिनि। नाइट्रोजेनियस असास 4 थियनि था: एडिनाइन, थायमाइन, ग्वानाइन, साइटोसाइन। यादि रखो त एडिनाइन हमेशह थायमाइन सां जोड़ो कंदी आहे ऐं ग्वानाइन हमेशह साइटोसाइन सां ई जोड़ो कंदी आहे। एडिनाइन, थायमाइन, ग्वानाइन, साइटोसाइन नाइट्रोजेनियस बेस जेके आहिनि, इहे अंदरियां ॾाकण जे ॾाकनि वांगुरु कमु कंदा आहिनि, यानी DNA जा ॾाका ठाहींदा आहिनि। फास्फोरिक एसिड ऐं पेंटोज़ शुगर यानी 5 कार्बन वारी शुगर वरी ॾाकण जा थंभा या डिघा लकड़ा ठाहींदी आहे, यानी DNA जा ॿाहिरियों पासो ठाहींदी आहे। DNA जो कमु करण जो अंदाज़। DNA हिकिड़ो मास्टर कुक आहे जेको RNA खे हिदायतूं कंदो आहे त उहो RNA DNA जे हिदायतुनि जे मुताबिक़ ई प्रोटीन ठाहींदो आहे। यानी DNA मां RNA ठहंदो आहे ऐं RNA मां वरी प्रोटीन ठहंदो आहे DNA जे हिदायतुनि मुताबिक़, यानी DNA जे हिदायतुनि जे मुताबिक़ ई प्रोटीन ठहंदो आहे। 100 मां 99.99% हर इंसान जा DNA हिकु जहिड़ा आहिनि। 60% असांजो DNA केले जे DNA सां मिले थो। जेकॾहिं DNA जा एडिनाइन, थायमाइन, ग्वानाइन, साइटोसाइन लिखिया वञनि त 200 फ़ोन बुक भरिजी वेंदा। DNA जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे हैरत में विझी छॾियो? कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं चैनल सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा, लाइक कंदा। वॾी महिरबानी।